हर वो मानू खिलाफ है जेको सिंध जी क़ौम परस्ती से जंहिंजो वजूद है। सिंधी क़ौम हज़ारनि सालन जो तसलसल है ऐं जंहिं टाइम ते के माशरा भी न ठहिया हुआ तो सिंधी क़ौम एक अज़ीम क़ौम हुई। वो सिंधु दरिया के पुले ते किनारे ते असो मुंहन जो दड़ो गाट खयूं शायदी तो दे जंहिं टाइम उन टाइम भी सिंधु दरिया के किनारे ते असो कल्चर स्विमिंग पूल हुआ ऐं अंडरग्राउंड नालियूं हुयूं घटियूं हुयूं बाक़ायदा तरतीब से ऑफिसरन जो कॉलोनियूं अलग हुयूं लेबर जो कॉलोनियूं अलग हुयूं। जैसे सिंधु दरिया है उन जो असां जेको ढुक पीऊं था वो असांजी अमुन ऐं मज़हबी रवादारी जो पैगाम है। सिंधी क़ौम कदें भी इंतहा पसंद न रही। हुन हर ईंदड़ वेंदड़ के पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं आहिनि ऐं सिंधी महिमान नवाज़ क़ौम है। उन जो तसलसल ऐं उन जो रूह असांजो सिंधु जो पाणी है। सिंधु दरिया 3300 किलोमीटर करे अची करे सिंध में छोड़ करे तो उते भी उन जो नालो सिंधु आहे। पंजाब में नालो भी सिंधु आहे। ही जो मौजूदा पाकिस्तान है यो ये समझो तो यो सिंध में ठहियल आहे। सिंध पाकिस्तान में ना है ठही। मौजूदा पाकिस्तान सिंध में आहे छो तो इंडस उतो ही अचे तो पियो। मेहरबानी।